बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां पंहिंजे सिंध जी आवाम खे, पूरी सिंध जी आवाम खे हिकिड़ो नंढो मैसेज ॾियणु चाहियां थो, जेको उन्हनि जे लाइ, असांजे लाइ, यानी पूरी सिंध जे लाइ हिकु कारगर, मुफ़ीद ऐं सम्झ भरियो हिकिड़ो मैसेज आहे, जेको मां सम्झां थो हिकु शऊर पैदा करण जी हिकिड़ी नंढी किरन हूंदी। मां गुज़ारिश कयां थो पूरी सिंध जी आवाम खे त जेका मौजूदा हुकूमत आहे सिंध जी, जंहिंमां असां सभिनी खे, तव्हांखे, असांखे, पूरी सिंध जी आवाम खे इहा उमेद हुई त उहे असांजे सिंध जी आवाम जे लाइ कुझु न कुझु कंदा ऐं उनखे करणु बि खपंदो। असांजी पंहिंजी पार्टी, असांजी पंहिंजी गवर्नमेंट, ऐं जेकॾहिं उहा असांखे जहिड़े तरीक़े सां ऐं जंहिं तरीक़े सां सिंध जे आवाम में मायूसी पैदा कई ऐं हुननि खे लावारस छॾे ॾिनो, हेॾी नफ़्सा नफ़्सी दौर में, माहौल में, ॿोॾ में, जेका कुदरत जे तरफ़ां हिकिड़ी बारिश हुई, लेकिन उनखे हथ वंडी करे जंहिं तरीक़े सां या जंहिं साज़िश सां असांजे सिंध जे आवाम खे तबाह ऐं बर्बादु कयो वियो, उन्हनि जे माल मतान खे, उन्हनि जे बचड़नि खे, उन्हनि जे घरनि खे, इहो नुक़सानु क़यामत ताईं वापसि त नथो अची सघे। लेकिन असांजी दुआ आहे त असांजी सिंध जे आवाम में हिकु अहिड़ो शऊर पैदा थिए, जेको महसूसु थिए त हर हिकु साज़िश जेका हाणे मौजूदु आहे या सिंध हुकूमत करणु चाहे थी, उन खे असां सम्झूं। मिसाल जे तौर ते सिंध गवर्नमेंट जे सभिनी MP MNAs खे सिंध जे गवर्नमेंट जे सभिनी उन माफ़िया खे सिंध जी आवाम जहिड़े तरीक़े सां रद्द कयो आहे, जहिड़े तरीक़े सां उन ते गुस्सो ऐं कावड़ जो इज़हार आहे, त सिंध गवर्नमेंट हाणे हिकु अहिड़ी पंहिंजी प्लानिंग तयारु करे रही आहे त जीअं सिंध जे आवाम में अहिड़े क़िस्म जी माफ़िया मोकिली वञे, जेका उन जे ॾुखनि सुखनि में भाङे भाईवार थिए, ॾुख वंडे उन सां, उनखे ॿुधाए त वाक़ई तव्हां सां नाजाइज़ी आहे, लेकिन उहा माफ़िया उन्हनि जी हूंदी। यानी जॾहिं बि वरी को मसइलो हल थियण जी कोशिशि थिए या सिंध जो आवाम उथे, सुजाग थिए, त उहा ई माफ़िया उन आवाम खे सुस्त करे ऐं कमज़ोर करे त असां त तव्हां सां उन ॾुखे वक़्त में गॾु हुयासीं, तो हाणे असांजी त मञो न, वरी अचो हिन सभिनी खे साॻियुनि खे वोट ॾियो। जीअं मिसाल कल्ह टियों ॾींहुं सोशल मीडिया ते साईं मुराद अली शाह साहिबु CM सिंध जे भाउ CM सिंध खे, पंहिंजे भाउ खे चयो आहे त जेकर तव्हांखां गवर्नमेंट नथी हल था छॾियो। साईं खां मां गुज़ारिश करणु चाहियां थो त अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी माहौल खे तव्हां जेकॾहिं पैदा करणु चाहियो था त जीअं सिंध जो आवाम महसूसु करे त साईं त कमज़ोर आहे, पर साईं जो भाउ साईं ज़बरदस्त कमु कयो आहे। लेकिन साईं जे भाउ खे मां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कयां त 15 सालनि खां वठी तव्हांजे भाउ जी हुकूमत आहे, 15 सालनि ताईं तव्हांखे इहा का ख़बर कान रही त सिंध जे आवाम सां ज़ुल्म केतिरो आहे। हीअ त ॿोॾ जे करे तव्हां खणी उथिया हुई, हिकिड़ो माहौल पैदा करण जी कोशिशि था कयो। तव्हांखे कंहिं चयो त बाबा जेकॾहिं सुभाणे वरी तव्हां वञो साईं, मां त तव्हांजे लाइ आवाज़ु उथारियो, भाउ खे बि चयो, हाणे छॾियो न, बसि हाणे बसि भाउ आयो आहे त बसि हाणे भाउ जो चयो वञो। अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो माहौल पैदा थींदो। जीअं मिसाल जे तौर ते मज़हबी जमायतुनि जा दोस्त जेके आहिनि, मां न चवां छाजे करे त उहे सम्झनि था त हाणे भला पीपल्स पार्टी जो भला ॿियो कुझु कोन्हे को, हाणे भला असां ई वञी करे माण्हुनि में चऊं त साईं बसि हाणे ठीकु आहे, वाक़ई तव्हां सां ज़ुल्म आहे। जीअं साईं सुमरो साहिबु उन ॾींहुं वियो मेहर में, साईं बसि तव्हां मूंसां गॾु हलो, मां तव्हांखे वठणु आयो आहियां ऐं करणु आयो आहे। साईं गाॾी भरे तूं सामान जी अची विया उन इलाइक़े में, ॾेखारी आहे मां हुनखे, बाबा मां तव्हांजे लाइ आयो आहियां। उते हिकिड़ी 2 मिंटनि जी तक़रीर करी आहे त वाक़ई सिंध गवर्नमेंट ज़ुल्म करे छॾियो आहे, हिननि सां हलणु तमामु सिंध जो आवाम वधीक आहे या तव्हांखे सिंध गवर्नमेंट सां रहणु वधीक आहे। हीअ आवाम मरे पियो थो। तव्हां मज़हबी स्कॉलर हूंदे बि जेकॾहिं तव्हांखे इन शइ जी परगौर न हुजणु खपे, सम्झ न हुजणु खपे त सिंध जो आवाम, हे इंसान जेके मरनि था, मालूम माण्हू मरनि था, जिन जो अरबे खरबे रुपया नुक़सानु थी वियो पूरी सिंध जे हवाले सां, त उन्हनि जे लाइ तव्हांखे इहो कोन हो बसि अचो मां तव्हांखे वठणु आयो आहियां, लाड़काणे हलो त मां तव्हांजी मदद कयां। माना अहिड़े क़िस्म जो माहौल पैदा करण जी साज़िश कई वई आहे त जेकॾहिं सिंध जो आवाम
हिकु नए माहौल खे जनम ॾिए त उनखे असां माना असांजी हिकिड़ी रंडक हुजे, असांजी रंडक हुजे त बसि असां तव्हांजी ख़िदमत साईं, असां त तव्हां ॾे आयासीं, असां मेड़ में आयासीं, तव्हांजो चकर ॾिनोसीं ऐं तव्हांखे चयोसीं तव्हां असां सां गॾु हलो, गाॾीअ में हलो। चई माण्हुनि जी गाॾीअ में हज़ारे लखनि जी तइदाद में माण्हू किथां सही तव्हां खणंदो। अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी सम्झ पर हीअ पूरी सिंध जो अवाम हींअर उहो न आहे जेको तव्हां सां मज़हबी फ़िरक़नि में विढ़े। कॾहिं MQM जो कार्ड इस्तेमालु कयो त बाबा ही मुहाजिर आहिनि, कॾहिं सिंध कार्ड इस्तेमालु करे छॾियो त साईं मलक रियाज़ जेका जो सिंध खपाए छॾी, उथो हाणे सिंधी गॾु थियो। कॾहिं सिंध कार्ड इस्तेमालु कयो, सिंध कराची खे अलॻि था कनि ऐं सिंध खे अलॻि था कनि साईं। वरी कॾहिं मज़हबी कार्ड इस्तेमालु कयो त हीउ शियो आहे, हीउ वहाबी आहे। हींअर सिंध जो अवाम मुकमल तौर ते चाहे उर्दू स्पीकिंग हुजे, चाहे सिंधी स्पीकिंग हुजे, चाहे मज़हबी अहल शियत सां हुजे तालुक़ु, अहल देवबंद सां तालुक़ु हुजे, वहाबी फ़िरक़े सां तालुक़ु हुजे, याने चाहे उहो कराची जो पठान हुजे, कराची जो मुहाजिर हुजे, कराची जो सिंधी स्पीकिंग हुजे, जेके बि सिंध जे अवाम मां गुज़ारिश करणु चाहियां थो, जेके बि तव्हांखे चवनि त बाबा हाणे अफ़गानी अची विया, हीअ जे पठान अची विया, हीअ सही मुहाजिरनि जो मसइलो पैदा थी वियो, हीअ सही सिंध कराची सही लतीफ़ाबाद में मुहाजिरनि जो मसइलो पैदा थी वियो, हीअ सही इंटीरियर सिंध में सही बसि ॿिया अची विया, धारिया वारो कयो, कार्ड फलाण, हीअ सभु जेका तव्हांखे मथी लेवल जी माफ़िया ॿुधाए थी, इहो सॼो ढोंग आहे। मुंहिंजो बचो तव्हांजो बचो वियो हलियो त हीअ किथे आहे जेके असांखे सिंध कार्ड इस्तेमालु करणी पिया ॾियनि। सिंध कार्ड जे बहाने करे हिन 70-75 साल न सिंध जे अंदरि डैम ठाहिण जे लाइ कंहिं क़ौम परस्त माण्हुनि भाइरनि खे गुज़ारिश कयां, कंहिं क़ौम परस्त हिकु तहरीक हलाई त सिंध जे अंदरि 10 डैम ठाहियो। सिंध गवर्नमेंट 15 सालनि ताईं को इनकलाब आदो त सिंध जे अंदरि डैम ठाहियो। मुहाजिरनि जा जेका बि मथी लाबी वेठी आहे उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी फज़ीलत थी या अहिड़े क़िस्म जो माहौल उन्हनि पैदा कयो त कराची जे अंदरि जिन जे लाइ जेके तव्हांखे मुंतख़िब करे सिंध जे असेंबलियुनि में विहारनि था, ज़िले काउंसिलनि में, मिनिस्ट्रियूं, सेनेटरियूं, तव्हांखे हुकूमत में दाख़िल थियण जे लाइ जेके वोट ॾियनि था ग़रीब मारवाड़ा, उन्हनि उर्दू स्पीकिंग जिन ग़रीब मारवाड़नि जे लाइ जिन जा बचा विया, जिन जा अझा विया, जिन जो माल मता वियो, उन्हनि जे लाइ कंहिं MP MLA उर्दू स्पीकिंग वारे आवाज़ उथारियो। याने को बि माण्हू तव्हां सां सचो न आहे। हिन सिंध जे अवाम सां ग़रीब वेठे माण्हू सां इन्हनि वॾनि माफ़िया इहो ज़हन ठाहे छॾियो आहे त तूं उर्दू स्पीकिंग जो कार्ड इस्तेमालु कर, तूं सिंधी स्पीकिंग जो कार्ड इस्तेमालु कर, तूं सिंधी पठाण वारो कमु कर, तूं अफ़गानी वारो कार्ड इस्तेमालु कर, तूं चओ त बाबा मलक रियाज़ कब्ज़ा करे वियो, तूं चओ त बाबा अचो त बसि इनकलाब था कयूं, अचो हिननि खे कढूं हिननि मां सिंध मां। लेकिन जॾहिं सिंध जे अवाम ते हक़ीक़ी मसइलो पैदा थिए त सभु टोला भॼी वञनि, त सॼे अवाम खे लोड़े फिटे करे अचनि। माण्हुनि त वॾेरनि जेके वॾेरा जेके आहिनि सिंध जे अंदरि वॾेरा MP MLA पंहिंजे बंगलनि खे बचाइण जे लाइ पंहिंजे कोट हणाए छॾिया, ग़रीबनि जा घर ॿोड़ाए छॾिया। काॾे वियो सिंधी उहो ग़रीब, काॾे वियो सिंध कार्ड, काॾे वियो उहो मुहाजिर कार्ड, काॾे वियो उहो पठान कार्ड, काॾे वियो अफ़गानी कार्ड। हीउ सॼो ढोंग रचाए करे तव्हां असां ग़रीब सिंधी मारवाड़नि खे जहिड़े तरीक़े सां 75 साल लुटियो आहे। मां सम्झां थो त हीउ सिंध जो अवाम हिन भेरे अहिड़ो बाशऊर थी चुको आहे, तकलीफ़ बर्दाश्त करे, तकलीफ़ ॾिसी करे हुननि तबाही त बर्दाश्त कई, तबाही ॾिठी, लेकिन हिन सभिनी चाहे क़ौम परस्त जमायतूं हुजनि, चाहे मज़हबी जमायतूं हुजनि, चाहे सियासी जमायतूं हुजनि, चाहे ज़बानी जमायतूं हुजनि, सभिनी खे सिंध जे अवाम ॾिसी छॾियो आहे। को बि हुननि सां वफ़ादार न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मफ़ादनि जे करे हिननि जूं तंज़ीमियूं, हिननि जूं पार्टियूं, हर क़िस्म जो माहौल जेकर हुननि पैदा कयो त असांखे अखियुनि में धूड़ विझण जे करे मां आख़िर में सिंधी क़ौम खे, पूरी क़ौम, चाहे उहा उर्दू स्पीकिंग हुजे, सिंधी स्पीकिंग हुजे, पश्तो हुजनि, जेके बि सिंध जा कार्ड, सिंध जा मारवाड़ा सिंध समय सालनि खां आबादनि अचनि था, महिमान थी अचनि था, सभिनि खे नंढी लेवल जेके मिडिल क्लास, मूं जहिड़ा ग़रीब माण्हू, अञा पिछल जेके तबिक़ेदार जेके माण्हू, उन सभिनी भाइरनि भेनरुनि खे सभिनि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो, बाहियूं ॿधी करे गुज़ारिश करणु चाहियां थो त ख़ुदारा इहे सभु माफ़िया जा जेके माण्हू अचनि था इन्हनि सभिनी खे रद्द कयो, हिकु थी करे, हिकु क़ौम, हिकु आवाज़ थी करे इन्हनि खे शिकस्त ॾियो ऐं पाण मां ग़रीब, पाड़े जो, मिसकीन, जेको ख़ुदा दयानतदार, ईमानदार माण्हू मुंतख़िब करे असेंबलियुनि में आणियो त हिननि वॾेरनि, जागीरदारनि, ज़ात परस्त माण्हुनि, क़ौम परस्त माण्हुनि, मज़हब जे कार्ड इस्तेमालु कंदड़, सिंधी क़ौमी, सिंधी मुहाजिर, यानी हर क़िस्म जे अनासर खे शिकस्त ॾेई करे इहो सबूत ॾियो त सिंध जी क़ौम हिकु आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।